बाबा बुखार सिर मथां अथसि जेको टुटण जी नथो करे। जी फ़क़ीर साईं, पर 2-3 ॿिया बि छोकिरा आहिनि जिन जी बि इहा ई हालत आहे। उल्टी बीही वई अथनि या रखी रखी कनि था? फ़क़ीर साईं, ही त असांजे ॻोठ जो हकीम आहे, दरवादर मरमड़े असांखे ॾींदो आहे। बाक़ी जेको मुंहिंजो छोकिरो आहे न, केॾी महिल हुनखे उल्टी अचे थी, कंहिं महिल बीही थी वञे। बाबा शफ़ा ॾियण वारो मालिक आहे, जिन जी उल्टी बीही वई आहे उन्हनि खे ख़तरो घटि आहे, पर जे उल्टी नथी बीहे त पोइ इलाज बि असरु कोन थो करे। जेका दवा प्यारजे थी उहा त हू कढी थो छॾे। उहो त आहे फ़क़ीर साईं, पर हिन जो बुखार टुटे ई कोन थो। बाबा बंदो पंहिंजे वस खां कोन घटाईंदो, पर फ़क़ियूं तॾहिं फ़र्क़ु कंदियूं जॾहिं अमूर थिए उनजो। बरोबर फ़क़ीर साईं, बरोबर। हाणे हीअं कर ख़मीसा साईं त हिकु कतरो अक जे खीर जो ऐं हिकु चमचो माखीअ जो उहो मिलाए तव्हां हुननि खे पियारियो। जेसि ताईं हुननि जो बुखार घटि न थिए तेसि ताईं तव्हां हुननि जे लाइ इहो ई इलाजु कंदा रहो। ॿियूं सभु दवाऊं बंदि कयो बाबा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो नुस्ख़ो इस्तेमालु कयो। ठीकु आहे फ़क़ीर साईं, इहा ई दवा पियारींदोमांसि। फ़क़ीर साईं, बाबा मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, पहिरीं तव्हां महिरबानी करे मुंहिंजे घर हलो। मुंहिंजे छोकिरे जी हालत ॾाढी ख़राबु आहे, ॾाढी ख़राबु आहे। बिस्मिल्लाह बाबा, अचो त तव्हांजे घर था। छा थो थिए बा? मां पेट में पेट वियो। अल्लाह साईं राव कयो बा। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻु तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।